जॾहिं सिंध में कानून बासरनि आॾो बेवस बणियल हुजे तॾहिं माण्हुनि जूं तज़लीलूं आम बणिजी वेंदियूं आहिनि। अहिड़ो ई वाक़ियो ठिकराठो ॻोठ दादो चन्ना जे 25 साला नौजवान मिसकीन पोरियत मोहम्मद हसन चन्ना सां पेश आयो आहे, जंहिंखे बासरनि पैसनि जी ॾेती लेती तां खंबे गुम करे छॾियो आहे ऐं तशदुद पिणु कयो आहे। उनजे बीमार अमड़ ऐं वालिद पंहिंजे बचिड़े जे बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सही मसलो इहो आहे, मां मिसकीन आहियां। हे मुंहिंजी घरवारी आहे या गुर्दनि जी मरीज़ आहे, मां पाण टीबी जो मरीज़ आहियां। ॿुधे हे छोकिरो मुंहिंजो इन वटि किन सालनि खां पोइ बीठल हो, केतिरा ई साल पे हलियो हिन वटि बीठल हो। पोइ हाणे ख़बर न आहे असांखे हिन जी ॾेती लेती जी का ख़बर न आहे त छा आहे छा न आहे। उहो छोकिरो आयो घर उतां हेॾे मोटियो पियो आयो, हुनजी गाॾी पंचर थी पई, पोयों हे अची पहुतल धक हणी खणी असांखे का ख़बर न आहे काॾे खणी आहे छा कयूं, जहिड़ी बि मिसाल जो कुझु कयूं वञी कयो अथऊंसि। असां पुलिस ॾे वियासीं, पुलिस मिसाल आहे अॼु 5 रुपयनि जी ग़रीब जी कान्हे। ॿुधी बा पुलिस बि कुझु न कयो आहे हिन महिल ताईं, असांखे अञा काई ख़बर न पई आहे त किथे आहे किथे ॾिनो। असां चवणु इहो था चऊं त असां ग़रीब ऐं मिसकीन ऐं असांखे पंहिंजो बचो मिले, असांखे अॻियां जेको आहे त को सुख जो साह महर खणणु ॾींहुं उनखे ज़ोरी खणी विया आहिनि, महर खणी विया आहिनि मोहम्मद अली। उन को हुयो नौकर हुयो, उन जा पैसा हुया उन में ईंदो रोज़ ईंदो हो। राति खणी विया अथसि 8 बजे। असांखे ख़बर पई त असांखे माण्हुनि ॿुधायो, छोकिरो भॼी आयो त महर खईंदा हुआ स्कूटियूं। हाणे असां चवंदा अलाए काॾे कयूं, अलाए काॾे गुम करे छॾियो अथनि। हाणे असां चवंदा असांखे पंहिंजो मिले इंसाफ़, जो न असांजो इंसाफ़ कयूं त असां मथे वेंदासीं। हा पुलिस ॾे विया आहियूं। पुलिस बि बसि ॾोकड़ हुजनि, तव्हांजी मदद पुलिस नथी करे। सही मसलो इहो आहे, मुंहिंजो भाउ आहे वॾो मोहम्मद हसन, उहो अचे पियो रस्ते सां, हुनखे 5-6 ॼणा मर्द छोकिरा हुया, असांखे पंहिंजनि ॻोठारनि इबू पुटनि ॿुधायो त साईं हिनखे कुटे बि काए आहे, थी सघे थो हुनखे धक बि हयां अथऊं। उनजे बावजूदि हिन महिल ताईं असांखे न ठाहियो। ॿी ॻाल्हि इहा आहे त महर जा 5 रुपया आहिनि, असां ग़रीब ऐं हिन टाइम मिसाल कुझु बि न आहे। मोहम्मद हसन इहो मोहम्मद अली ऐं शफ़ू महर जा 2 छोकिरा आहिनि, ऐं अब्दुल्ला भाउ माना शफ़ू जो पुटु आहे, ऐं जेको सिकंदर आहे उन धक हयां आहिनि, शबीर धक हयां आहिनि। हिकु धिके जो महर आहे, उन जो नालो मूंखे नथो अचे, नबी दादा जो भाइटियो आहे ग़ुलाम। ॿुधी उन्हनि माना जेको बि कयो आहे न इंसाफ़ी कई अथऊं असां सां। असां ग़रीब ऐं मिसकीन ऐं पुलिस ॾे वियासीं, राति 12-1 बजे मोटी आया आहियूं असां ओॾो। उन्हनि बि हिन टाइम में ओॾो जी ख़बर का बि न पई आहे त एक्शन खयो आहे या न खयो आहे। असांजो जेको भाउ आहे उहो गुम करे छॾियो अथऊं, उन सां हिकु ॿियो मुंहिंजो नंढो भाउ बि हुयो, उहो बि लभे ई कोन। हे वीचारा ग़रीब मिसकीन अपी पाया, वीचारा पिनी मंगी पंहिंजो पेट पालियऊं। उनजो बचिड़ो अंगवा करे खणी विया आहिनि महर, हिन वक़्त ताईं अञा का ख़बर। महर मारू पोटा मोहम्मद अली, जान मोहम्मद, शफ़ी मोहम्मद, इहे महर खणी विया आहिनि। असांजो इंसाफ़ ग़रीबनि जो कंहिं बि न कयो। पुलिस ॾे विया आहियूं, उते बि इंसाफ़ न थियो, हिते बि इंसाफ़ न थियो। ग़रीब मिसकीन काॾे जेके आंधे काॾे वारा वीचारा पिनी मंगी पेट पालनि, गुर्दनि जी माई मरीज़ आहे जेके 30 तारीख़ हाणे इस्पताल में आहे, हो टीबी जो मरीज़ आहे। ॿिया हे ग़रीब वीचारा मिसकीन छा करे सघनि था, जंहिं वटि अटो न आहे, ॾींहुं राति बुख ते वेठा आहिनि। असांजो छा मुतालबो इहो आहे त असांजी छोकिरे जी का ख़बर पए, जा इहो अहिड़ो ज़ुल्म कॾहिं न थियो आहे। अॻे काई कर्ज़ी कोई ॿधो आहे भला, ॾिठो थी काई कर्ज़ी अॻे ॿधल जा मारियल मारे कुटे कर्ज़ी खणी वञनि, त इहो असांजो इंसाफ़ न थियो। मुज़ाहिरीन IG सिंध DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो त वाक़े जो फौरी तौरु नोटिस वठी करे असांखे पंहिंजो बचिड़ो वापसि करायो ॾिनो वञे ऐं बाअसर जवाबदारनि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़ ठिकराठो।